पहिरें नंबर ते आ काबे शरीफ जी ज़ियारत। कंहिंजी ज़ियारत? काबतुल्लाह जी ज़ियारत। कुरान अज़ीम में अल्लाह सैयं फरमाए इन्ना अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। आस्ते दागियो सुभान अल्लाह। असां वधीक थका पिया हो, ॾींहुं राति सफ़र मुसाफ़िरियूं हो जागा असांखे, ऐं थकी वरी तव्हां ईअं पिया हो ॼण हाणे कराची खां टेलो हलाए पहुता हो। देगियूं बि ईंदियूं, परेशान न थियो। अन क़रीब मौलवी दुए जो ऐलान बि थींदो। पहिरियों रूह जी त खुराक थिए, रूह कमज़ोर थी विया आहिनि। जिस्मनि खे पाले पाले माशाअल्लाह मोटो मतारो कयो अथव। कुझु रूह जी ग़िज़ा जे लाइ बि सोचो, ईमानी जज़्बे सां चयो सुभान अल्लाह। मां बि जल्दी तव्हांजी जिंद छॾींदुसि। हिन फ़क़ीर अॻे ई दां कई आहे भत जी, हिन जी पिट बि क़तल ते ॻड़ो आहे। हे फ़क़ीर आयो ई को भत जे आसे ॾिया। हिकिड़ो फ़क़ीर इहो पियो चई साईं जलसे वारनि खे चवंदा कयो त महल सां मानी हलाइनि। मां चयो छो? चई साईं असां जलसे जे करे सॼो ॾींहुं बुख काटींदा आहियूं। लॻे थो हे फ़क़ीर बि न हूंदो, सफ़ा को बुख ते आयो आहे वीचारो, को चांहि पापो बि न खाई आयो आहे। अल्लाह अल्लाह ताला तव्हां समूरनि जे अचण खे क़बूल फरमाए, तव्हांजे वेहण खे क़बूल फरमाए, ॿुधण ॿुधाइण खे क़बूल फरमाए। अल्लाह साईं जेके भत जे ख़्याल सां आया न उन्हनि जे वेहण खे बि क़बूल फरमाए। नियत मटायो, भत जो इरादो करे आया हो त सवाब टके जो न मिलंदव। साहबी आहे हिकिड़ो, उन कोठो ठारायो, पोइ उन में जारो रखंदा, जारो रखंदा आहिनि हवा लाइ। पोइ नबी साईं उन कोठे में आया, साईं को हिन दुआ घुराई, साईं जी नज़र उन जारे ते पई। साईं फरमायो पुट हे छो रखरायो थी? चई साईं हवा जे लाइ, ओबस न थिए जीअं कोठे में। साईं फरमायो पुट जेकॾहिं हीअ नियत रखी आहे त मां इहो जारो हिन लाइ थो रखां त आज़ान मूंखे सही ॿुधण में अचे, आवाज़ आज़ान जो सही अचे। साईं फरमायो पुट हे कम त तुंहिंजो थिए हा, हवा त अचे हा हिन जारे मूं, हिन जारे मूं उबस त कमरे जो निकिरई हा, पर नियत तुंहिंजी हूअ हुजे हा त मां जारो हिन लाइ थो हणायां जीअं मूंखे आज़ान साहब ॿुधण में अचे। पुट जेसि ताईं इहो जारो हुजे हा तेसि ताईं तोखे सवाब मिले हा। आहे नियत। जेकॾहिं नियत भत जी करे आया हो त हाणे ई मटायो। जे नियत तव्हांजी भत जी आहे त पोइ ज़रो सवाब न मिलंदव। नियत मटायो जो क़ुरान मजीद जी मोहबत में आया हो। भत त तव्हांखे उअं ई नसीब थींदो, पर नियत मटायो। अल्लाह ताला तव्हांजे वेहण खे, तव्हांजे ॿुधण ॿुधाइण खे अल्लाह ताला क़बूल फरमाए। अल्लाह ताला हिन जलसे जे सदके तव्हांखे माफ़ियो नसीब फरमाए, तव्हांखे बिश्त जे बंगलनि जो वारिस ऐं मालिक बणाए। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। कुरान अज़ीम में अल्लाह साईं फरमाए इन्ना अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी
बिबकत मुबारकम व हुदल लिल आलमीन। अञा ईमानी जज्बे सां, अञा दिल जी मोहब्बत सां भई हथ फिजा में बुलंद करे जो सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा अज़ीज़ ऐं मुंहिंजा भाइरो, काबतुल्लाह जो तवाफ त वॾी माना थो रखे, काबे जो हज त वॾो सवाब, काबे जो उम्रो त वॾो सवाब, पर काबे जी ज़ियारत भी एडी असरअंदाज़ आहे जो नबी साईं फरमायो जेडो भी जेको अल्लाह नाराज हूंदो रुगी काबतुल्लाह जी ज़ियारत कंदा वेंदा, अल्लाह ताला उन मल जो उन जे मथों रहमत जी बरसात बरसाए उन्हनि जे लाइ माफ़ीअ जा ऐलान करे थो छॾे। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, वञो काबे जी ज़ियारत कयो, काबे जो दीदार कयो। खपायो ट्रैक्टर, खपायो म्यूं, खपायो बकरियों, खपायो ज़मीना, वञो काबे जी ज़ियारत कयो, दीदार कयो, काबे जो तवाफ कयो, काबे जो हज कयो, काबे जो उम्रो कयो। नबी साईं फरमायो जे हज कयो, उम्रो कयो, अल्लाह ताला उनके गुनाहन को ईअं धोई दफ़ोई थो छॾे ॼण अमड़ जी पेट में हाणे ॼमियो आहे। अहिड़ो पैकेज तव्हांखे काथे न मिलंदो जेको तव्हांखे मके शरीफ़ में काबतुल्लाह में थो मिले। वञो हजर असवद खे बोसा ॾियो जेको जन्नत जो पत्थर आहे। वञो मकाम इब्राहिम ते नफ़ल अदा कयो जाते मुझे प्यारे नबी नफ़ल पढ़िया आहिनि। वञो सफ़ा मरवा जे पहाड़नि ते डोड़ कयो, जिन सफ़ा मरवा जे पहाड़नि जो ज़िक्र क़ुरान मजीद में अल्लाह साईं हीअं फरमायो, फरमाइन सफ़ा वल मरवा इन्न सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह। अञा भी हो रहा था क्यों सुभान अल्लाह, अञा भी तव्हां को भत विसरियो न आहे। कुरान मजीद में अल्लाह साईं फरमा त ये सफ़ा ऐं मरवा वारा पहाड़ मां अल्लाह जे कुदरत जे निशाननि मां निशानियूं त इन सफ़ा ऐं मरवा वारनि पहाड़नि ते अम्मा हाजरा हज़रत इस्माइल खे उञूं ॾिसी वेचारी डोड़ कई आहे, कदें सफ़ा ते दी चक्कर ॾे, कदें मरवा ते दी चक्कर ॾे। अल्लाह फरमायो हाजरा तुझे भजन मां अल्लाह जे रहमत के जलाल ॾेई छॾियो आहे। मां हाणे जो हाणे तुझे बचड़े जे पेरनि मुबारकनि मां बिश्त जी नंढी दवाए ॾियां, तूं पाण भी पानी पी, पंहिंजे बचड़े खे भी पानी पियारे ढोकराए। अल्लाह ताला फरमाए न जबलनि ते अची तव्हां डुको, तव्हांजी भी ईअं दिल जी तमन्ना पूरी कंदोसांव जीअं हाजरा जी दिल जी तमन्ना पूरी। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, वञो काबे वारी मस्जिद शरीफ में निमाज़ पढ़ो जाते हिक निमाज़ जे एवज़ अल्लाह साईं तव्हांखे लख निमाज़ जो सवाब ॾींदो। वरी उहा ई निमाज़ जेकॾहिं तव्हां जमात सां पढ़ंदव त तव्हांखे 27 लख निमाज़नि जो सवाब। वरी उहा ई निमाज़ जेकॾहिं तव्हां नबी साईं जी सुन्नत अदा करे ॾंदर हणी अदा कंदव त साॻी निमाज़ अल्लाह साईं तव्हांखे 70 लख निमाज़नि जे सवाब जेतिरी नसीब फरमाईंदो।
हिते छा रखियो आहे? ईरान जे घुमण में छा थींदो? दुबई जे घुमण में छा थींदो? अबू ज़हबी जे घुमण में छा थींदो? जेको कुछ मिलदो जो मक्के मदीने में। वञो मक्के शरीफ में अल्लाह जो जलाल ॾिसी अचो। अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन्निअमत लक। ओ मुंहिंजा दाओ मुंहिंजा भाउ न रोअण वारा बि रोअनि था। ज़ारो क़दार माण्हुनि जे अखियुनि मां पाणी थो वहे। माण्हू तवाफ़ बि करनि था, रड़ियूं ऐं दाऊं ऐं चीखा बि करनि था। ओ मुंहिंजा भाउ वञ त सयूं अल्लाह जो जलाल त काबे में ॾिसी आ। तॾहिं त मके शरीफ जा माण्हू सख़्त आहिनि जो उन्हनि जे दिलनि ते उन्हनि जी तबियतुनि ते अल्लाह ताला जे जलाल जो असर आहे। ऐं मदीने शरीफ जा माण्हू मिठड़ा ऐं मखण आहिनि। इन जे करे जो मदीने शरीफ जे माण्हुनि ते मुंहिंजे प्यारे मोहम्मद करीम जे जमाल जो असर आहे। तव्हां मके शरीफ ईंदो त मके वारा माण्हू तव्हां सां सख़्त पेश ईंदा, छो त उन्हनि जी तबियतुनि ते अल्लाह ताला जे जलाल जो असर आहे। ऐं तव्हां मदीने शरीफ ईंदो त मदीने शरीफ जा माण्हू मखण ऐं माखी मिस्री खिलदा तव्हां सां मिलदा, तव्हां सां प्यार में मिलदा, तव्हां सां कचहरियूं कंदा। इन जे करे जो उन्हनि जी तबियतुनि ते नबी साईं जे जमाल जो असर आहे। वञो इहे मुल्क घुमियो जेके मुल्क बिश्त जा बाग आहिनि। मक्को शरीफ घुमी वरी मदीने शरीफ वञो जाते नबी साईं जो रोज़ो तारा। ओ मुझे प्यारे साईं, मुझे आका साईं, मुझे रब साईं फरमायो मंज़ार कबरी फकान्नहु ज़ारनी। साईं फरमायो जंहिं अची मुंहिंजे रोज़े अतर जी ज़ियारत कई, अल्लाह ताला उनजे खाते में उनजे आमाल नामे में एॾो तो सवाब लिखाए ॼण रूबरू मां मोहम्मद करीम जी अची ज़ियारत कयाई। वञो सलाम पढ़ो रोज़े अतर जे ॿाहिरि। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलाम अलैका या नूरुल्लाह। नबी साईं फरमायो जंहिं रोज़े अतर ते अची मां मोहम्मद करीम खे सलाम पेश कयो, मां उनखे वालेकुम सलाम जो जवाब थो ॾियां। ऐं साईं फरमायो उनजे लाइ शफ़ाअत मां मोहम्मद करीम जे मथां वाजिब थी थी पवे। क़यामत जे ॾियारे उन्हनि जे लाइ मां मोहम्मद करीम खुद सिफारिश कंदुसि जिन जी रोज़े अतर ते मां मोहम्मद करीम खे सलाम ॾिना। साईं फरमायो पंहिंजे सलाम भरण वारनि खे पाण सां गॾु अल्लाह जो दीदार कराए पाण सां गॾु मां मोहम्मद करीम बिश्त जे बंगलनि में विहारींदोमांसि। पोइ वञे कनि न रोज़े अतर ते। हिन ज़ोर ॾिनो आहे ज़मीननि वधाइण ते, हिन ज़ोर ॾिनो आहे ट्रैक्टरनि वधाइण ते, हिन ज़ोर ॾिनो आहे बकरियुनि वधाइण ते, हिन ज़ोर ॾिनो आहे पैसनि वधाइण ते। छा कंदे पैसा? अल्लाह ॼाणे थो जंहिं मको मदीनो ॾिठो न ॼण त उहो ॼमियो ई न। चओ जंहिं मको मदीनो उहो ॼमियो ई न। वाह जो मज़ो आहे मके शरीफ में।
वाह जो मज़ो आ मदीने शरीफ में। ओ मदीने शरीफ वाली मस्जिद नबी में तवी नमाज पढ़ दो। हिक नमाज जे अल्लाह से ताके 50,000 नमाज़ जो सवाब नसीब फरमाइंदो। हाँ हाँ काबे वाली मस्जिद में ता हिकड़ो कुरान मजीद जो खत्म कर दो। अल्लाह ताला ताके लख खत्म जो सवाब नसीब फरमाइंदो। हाँ हाँ जे कने मस्जिद नबी में हिकड़ो कुरान मजीद जो खत्म कर दो। अल्लाह ताला ताके 50,000 खत्म जो सवाब नसीब फरमाइंदो। मक्के शरीफ वाली मस्जिद में मुकाबतुल्लाह वाली मस्जिद में हिकड़ो रुपयो ता अल्लाह जी राह में दिनो त अल्लाह ताला ताके लख रुपयो खर्च करने जेतरो सवाब नसीब फरमाइंदो। हाँ हाँ मदीने शरीफ में मस्जिद नबी वाली मस्जिद शरीफ में जे कने ता रुपयो अल्लाह जे नाले ते दिनो त अल्लाह ताला ताके 50,000 खैरात जेतरो सवाब नसीब फरमाए। दोस्तों मुझा भाइरो मेहरबानी करे वञो। हयाती ते एतबार ना है। ये मुल्क ॾिसी अचो, ये मुल्क घुमी अचो। मां अर्ज़ पे कयमि त 5 हस्तियूं अहिड़ियूं आहिनि जिन जी ज़ियारत भी सवाब। पहिरें नंबर ते काबतुल्लाह शरीफ जी ज़ियारत ऐं ॿिए नंबर ते आबे ज़मज़म वारे पाणी जी ज़ियारत। आबे ज़मज़म वारो पाणी पीअण त सवाब। आबे ज़मज़म वारे पाणी लाइ नबी साईं जन फरमायो त अल्लाह ताला सवाइ मौत जे हर बीमारी जो इलाज आबे ज़मज़म वारे पानी में रखण फरमायो। मुझे आका साईं मुझे रहबर साईं फरमायो जेको आबे ज़मज़म वारो पानी पी जा भी अल्लाह ताला खुं दुआ घुरदो। जा भी तुंहिंजी दिल जी तमन्ना हूंदी पानी पींदो वेंदो अल्लाह ताला के अर्ज़ कंदो वेंदो बिना देर जे आबे ज़मज़म वारे पानी जी बरकत सां अल्लाह उन जी दुआ क़बूल फरमाईंदो। इहो आबे ज़मज़म वारो पानी भी मक्के शरीफ में आहे जेको बिश्त जो पानी आहे जेको नबी साईं जो उबारियल पानी आहे। वञो देर न कयो तैयारी कयो मक्के शरीफ वञण जी मदीने शरीफ वञण जी। ऐं 3 नंबर ते कुरान मजीद आहे जंहिंजी ज़ियारत भी सवाब। और हिन कुरान मजीद जी तिलावत त वॾो सवाब। अर्रहमान अल्लमल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। अन्या हो रहा था क्यों सुभान अल्लाह। बुलंद आवाज समझो सुभान अल्लाह। ईमानी जज्बे समझो सुभान अल्लाह। बैयत फिजा में बुलंद करे जो सुभान अल्लाह। ओ फरमाया रहमान अल्लमल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान।
इन कुरान मजीद जी तिलावत बुधण तो सवाब वइज़ा क़ुरिअल कुरान फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून। इन कुरान मजीद ते अमल करण ते बेड़ा ही पार। क़ालू समीअना व अताना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। पर इन कुरान मजीद जी ज़ियारत भी सवाब। सब परियां कुरान शरीफ जो दीदार कयो। टीवियों ॾिसी ॾिसी वीसीआरियूं ॾिसी ॾिसी पंहिंजा तारा ई सावा करे विधा अथव। ॾिसो हिन हस्तीअ खे जंहिंजे दीदार सां अल्लाह ताला तव्हांजी सॼी ज़िंदगी जा सगीरा गुनाह माफ़ थो करे ऐं रहमत जी बरसात बरसाए उन महिल जो उन महिल माफ़ी जो ऐलान बि करे। ॾाढो कुरान मजीद अल्लाह असांखे प्यारो अथव। इन कुरान मजीद के जीअ में जायूं ॾियो। इन कुरान मजीद के साह में सांभियो। इन कुरान मजीद सां प्यार कयो। इन कुरान मजीद के पंहिंजनि दिलनि में प्यार ऐं मोहब्बत सां जॻाए ॾियो। हाफ़िज़ थियो कुरान मजीद जा, आलम थियो कुरान मजीद जा, कारी थियो कुरान मजीद जा। पर न त बि घट में घटि नाज़ा कुरान शरीफ सिखो। इहो असां ते हक़ आहे। नबी साईं फरमायो जेको भी मुस्लमान सदाइण वारो मां मोहम्मद करीम ते कलमे भरण वारो नाज़ा कुरान शरीफ नथो पढ़े त क़यामत जे ॾियारे अल्लाह जे उनखे ॿिन्ही अखियुनि खां अंधो करे उथारींदो। अहिड़े किस्म जी वज़ाहत अल्लाह जे कुरान अज़ीम में भी पाण करण फरमाई। फरमाई वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा वनहशुरूहु यौमल क़ियामति अमा। जो सच्चो आ कुरान मजीद, जो सच्चो आ कुरान मजीद, अञा बुलंद आवाज़ सां जो सच्चो आ कुरान मजीद। रब फरमायो जेको मुंहिंजे कुरान मजीद खे पुठी ॾींदो बस सज़ाऊं ॾींदोमांसि। हूअं त घणियूं हुनखे सज़ाऊं थी मिलनि, पर अल्लाह ताला हिन आयत में ॿ सज़ाऊं बयान कया। और रब फरमायो पहिरें नंबर ते हीअ सज़ा ॾींदोमांसि जो दुनिया जे जहान में उनजी रिज़्क़ मांगा, उनजे बचन ॿारनि मां उनजे सिहत मांगा। मां अल्लाह ताला उनजी इज़त मां बरकत ख़त्म करे छॾींदोमांसि ऐं ॿी सज़ा आख़िरत में ॾींदोमांसि। वनहशुरूहु यौमल क़ियामति अमा। क़यामत जे ॾियारे उथारींदोमांसि त ॿिन्ही अखियुनि खां अंधो करे उथारींदोमांसि। रहियूं करे अदाहूं करे नाबीन कुरान मजीद जी बेक़दरी करण वारा चवंदा या वैलना मन बासना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदर रहमान। हेरे न्यारियो अखियूं महटींदा रणियूं करे चवंदा त छा थी वियो असांखे। असां त अखियुनि वारा हुआसीं,
असां त नज़र वारा हुआस असां त बचड़ा ॿार ॾिठास असां त आल औलाद ॾिठीस असां त मिट माइट ॾिठास असां त कराची जूं फिलेटां घुमियूंस असां त इस्लामाबाद जा बंगला ॾिठास लिमा शरतनी आमा वक़द कुंत बसीरा ओ इलाहुल आलमीन काॾे असांजी नज़र कई काॾे असांजो नूर कई अल्लाह ताला फरमायो ओ नाबी नऊ ओ कुरान अज़ीम जी बेक़दरी करण वारो मां अल्लाह ताला तव्हांखे खिंजो नूरी कुरान जे सदके ॾिनो मां तव्हां त मुंहिंजे कुरान मजीद जे अखर अखर खे ॾिसी तव्हां कुरान मजीद पढ़ी सघो तव्हां कुरान मजीद जी तिलावत करे सघो पर तव्हां अखियुनि खे टीवियुनि में वीसीआरनि में ड्रामनि में टच मोबाइल में ऐं धारनि औरतुनि जे ॾिसण में ज़ियान कयव मां तॾहिं रब तव्हां खां नाराज़ थियो आहियां जो तव्हां खां अखियूं खसे छॾियूं त मां छो त मां अल्लाह जी नूर तव्हांखे ॾिनो ई क़ुरान जे सदके हो तव्हां क़ुरान मजीद पढ़ी न आया हो तव्हां क़ुरान मजीद जो क़दुर ई न कयो तव्हां क़ुरान मजीद खे रुॻी गुल चाढ़िया रुॻी क़ुरान मजीद खे पोतियूं चाढ़ियूं रुॻी क़ुरान मजीद खे भाकुर बादा रुॻी क़ुरान मजीद खे चुमियूं ॾिनियूं तव्हां ॾे मां क़ुरान मजीद भाकुरनि लाइ त न मोकिलियोमांव तव्हां ॾे मां क़ुरान मजीद चुमियुनि लाइ त न मोकिलियोमांव तव्हां ॾे मां क़ुरान मजीद गुलनि जे लाइ त न मोकिलियोमांव तव्हां ॾे मां क़ुरान मजीद चोलनि जे लाइ त न मोकिलियोमांव तव्हां ॾे मां क़ुरान मजीद मोकिलियो त तव्हांजे पढ़ण जे लाइ तव्हांजे तिलावत लाइ तव्हांजे हिदायत लाइ हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरक़ान अदा है कुरान मजीद असांजे आयो आ मेहमान बणजी रहियो पियो असां वटि 1400 साल गुज़रिया त न असांजो खाए थो न असांजो पीए थो न 5 रुपया घुरे थो वीचारो मुफ्त में रहियो पियो रुॻी तव्हां असांजे हिदायत जे लाइ छा जे लाइ ॻाल्हायो नथा अॼु यतीम बणाए छॾियो आहे क़ुरान मजीद खे लावारिस बणाए छॾियो आहे क़ुरान मजीद खे ओ क़ुरान मजीद वीचारो घरनि जी दरनि में पियो आहे मिटी चढ़ी थी वञे कोई छॾण लाइ तयारु नाहे मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण मुंहिंजी न्याणी रोज़ बरोज़ टीवीअ जे काए खे त साफ़ थी करे पर क़ुरान मजीद खे खणण लाइ तयारु नाहे अल्लाह अकबर कबीरा अॼु असां अंग्रेज़ीअ जा हाफ़िज़ थी विया आहियूं फर फर करे अंग्रेज़ी था ॻाल्हायूं पर क़ुरान मजीद जी नंढड़ी सूरत बि नथी अचे इहा कहिड़ी असां में मुस्लमानी आहे इहा कहिड़ी असां में नबी साईं जी ग़ुलामी आहे ओ प्यारे मोहम्मद करीम जा ग़ुलाम सॾाइण वारो नज़र रखियो मुंहिंजे प्यारे नबीअ ॾे मुंहिंजे सोणे साईं क़ुरान मजीद सां केॾो प्यार कयो इन क़ुरान मजीद जे करे साईं ताइफ़ जी भरी बाज़ार में पत्थर खाधा इन क़ुरान मजीद जे करे नबी साईं पंहिंजी चीच मुबारक शहीद कराई इन क़ुरान मजीद जे करे मुंहिंजे प्यारे साईं अबाणो वतन काबतुल्लाह जी जुदाई मक्के शरीफ जी जुदाई बर्दाश्त कयूं इन क़ुरान मजीद जे करे साईं वॾा अहज ॾिठा वॾा ईज़ाब बर्दाश्त कया वरियूं तकलीफ़ां बर्दाश्त कयूं साईं उन जे बावजूद भी पाण फरमायूं अना अतलु वल क़ुरान साईं फरमाया मां न छॾींदुसि क़ुरान शरीफ़ जी तिलावत
अल्लाह साथियो ताके जो कुरान मजीद ताके वणे न भाई दादा दो कुरान मजीद खा दुख दादा दो कुरान मजीद खा केड़ी ताके कसदी लगे कुरान मजीद मा हिदायत कुरान मजीद में रहमत कुरान मजीद में फरमाए वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुव शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन शिफा न कुरान मजीद और तासा जे दिल दिमाग जो सुकून कुरान मजीद कद जातुकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। ओ मुझा अल्लाह ओ मुझा भामा दुनिया में बेशुमार अस्पतालों बेशुमार डॉक्टर बेशुमार तबीब हकीम हैं पर के डॉक्टर के अस्पताल में के हकीम वद के तबीब वद एड़ी दवाई ना है जे इस्तेमाल सा तुझी मुझी दिल आराम में अची सके तुझे मुझे दिमाग के फरत अची सके। हाँ वाद हस्तिया जो नालो कुरान मजीदा अल्लाह ताला इन्हीं में तुझे मुझे दिमाग जी फरत रखिया तुझे मुझे दिल जो सुकून रखिया। फरमाया ला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। केड़ी कसदी लगे दाग कुरान शरीफ अबो मरो फरमाइंदो अब्बा असा के तो कुरान मजीद में फायदा ही फायदा मिलिया है ता के केड़ो नुकसान मिलियो। फरमाइंदा अब्बा कुरान जे सदके असा के लट्टा मुफ्त कुरान जे सदके असा के जुतियों मुफ्त कुरान जे सदके असा के पटका मुफ्त कुरान जे सदके असा के कारियों मुफ्त कुरान जे सदके असा के मदरसा मस्जिदों मुफ्त जायूं मुफ्त पिछाड़ीअ में फरमाइंदा तो कुरान जे सदके असा के मायूं भी मुफ्त थी मिलन। हाँ बाबा साईं जा 6 निकाह थिया घणा निकाह थिया 6 बाबा साईं कदे आरे वेठा मुंड में खिली चऊं हे अल्लाह ताला हकीम हो जो चैन घर वारन ते अंगु बिहारे छड़े जेकॾहिं अल्लाह ताला अंगु न बिहारिया तो जमात मुझे एडियूं शादियूं कराया जो सवते वनी मुझी ज़ाला बिहारा। अजीजो मुझा दोस्तो लुन साहब चवंदो अल्लाह ताला इन कुरान जे सदके मुझे हर रात नई रिलीअ ते सुम्हारींदो आहे। इन कुरान जे सदके अल्लाह ताला हर रात नई मेह जो खीर पियारींदो आहे। इन कुरान जे सदके अल्लाह ताला हर वेले ते नए घर जी मानी खाराईंदो आहे। हर वेले ते कोफ्ता कोरमा कुकड़ बछू खाराईंदो आहे। ता वतो ता मानी मानी कंदा कुरान जे सदके मानी वरी मौलवी मौलवी दी कंदी वती ये आए कन न अदा खत्मे जी मानी खैरात जी मानी जलसे जी मानी के गोलींदी आ गलायो न था हे वेरी जे तो मेरा बच्चा मुल्ला थी सी भूख मरसी इन वाला केड़ो मौलवी भूख मोआ साईं वलीला अन्या ता मदा ही खबर बुधी हुजे तो फिलाने मौलवी साहब अची खादो मच्छू मुर्गियों कोफ्ता कोरमा पिछाड़ीअ में वेचारे जे पेट ठा कयो वेचारो शहीद थियो। भूख तो मौलवी में आहे ही न हरू भरू ता परेशान थियो बच्चा आलम क्यों बच्चा हाफिज क्यों पान भी कुरान मजीद से चिंबड़ो इंशाअल्लाह ताला ताजा ठिकर भी सोना थींदा। रिज़्क़ रोज़ी जो ज़ामिन केरा अल्लाह ताला
ता नजर रखियो हर मौलवी ताके हशाश पशाश नजर इंदो ताके खुश नजर इंदो बेचारे जी पगार 5000 बेचारे जी पगार 3000 बेचारे जी पगार 4000 पर जॾहिं भी मस्जिद मां मदरसे मां निकिरंदो पा दाढ़ी सुआरी के तेल हणी फणी ॾई ईअं खिलंदो ईंदो ॼण मुल्क जो गवर्नर ई हुआ। इहा हिनखे ख़ुशी काथों मिली आहे? भला माण्हू वीचारा निंड लाइ परेशान आहिनि, अरब खरब पति 5-5 टिकियूं निंड जूं तॾहिं बि तारा पटिया पिया सॼी राति घुमंदा पिया। ऐं हाफ़िज़ आलम साईं वलीला ॿिया 3 मौलवी राति जो मानड़ी खाई ॾाढी सुवारीअ सां हथ उगी हीअं जो चेल डिगी था कनि त गोगरे जो टड़को थो शुरू थी वञे। अॼु इरादो कयो जो बचड़ा आलम कंदासीं, जो बचड़ा हाफ़िज़ कंदासीं। ABCD वांगण भिंडी कहिड़ो फ़ाइदो आहे हिन में? ज़ोर ॾिनो त अंग्रेज़ीअ ते नौकरीअ जो बि आसरो न आहे, पोइ बि CNG वारी कतार एॾे आहे। मदरसनि में वीचारा मौलवी साहब आलम सगोर साईं वलीउल्लाह जहिड़ो फ़कीर माण्हू मुफ़्त में थो पढ़ाए क़ुरान मजीद, तॾहिं बि तव्हां छोकिरा छॾण लाइ तयारु न आहियो। मुल्ला थीसी त छा त क़यामत ईंदी आहे? बचड़ा आलम कयो, बचड़ा हाफ़िज़ कयो, अल्लाह जाने तो बचड़ा भी तहां मान ऐं शान वारा बणिजंदा। अल्लाह ताला तहां वालिदैन खे बि दुनिया आख़िरत में इज़त वारो बणाइजो। नबी साईं फरमाया हाफ़िज़ जे अब्बे खे, आलम जे अब्बे खे, हाफ़िज़ जे अम्मा खे, आलम जी अम्मा खे क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला सोनन कुर्सियुनि ते विहारे सोना ताज मथनि ते पाराए बिश्त जा रेशम जा पट जा वॻा पाराए अल्लाह ताला उन्हनि खे इहा इज़त नसीब फरमाईंदो। महशर जे मैदान में माण्हू आलमनि जे अबे अम्मा हाफ़िज़नि जे अबे अम्मा जी इहा इज़त ॾिसी हैरान थींदा, पुछा कंदा त ही केरनि, कंहिंखे एॾी इज़त मिली आहे? हे नबी आहिनि छा? हे वली आहिनि छा? हे कुतुब ऐं गौस अब्दाल आहिनि छा? हे आख़िर आहिनि केरु? जवाब मिलंदनि त हे हाफ़िज़नि जा अबू अम्मा आहिनि, हे आलमनि जा अबू अम्मा। दुनिया में भी इज्जत वारो तो बणिजी वञे आलिम हाफ़िज़, हाफ़िज़ जो अबू, आलम जो अबू। आओ कन न बाबा मरूम फरमाईंदो त अॻे असां जलसन ते वेंदा त माण्हू पुछा कंदा साईं जोगी मुस्लमान कन काफ़र? हाणे फरमायो हिकु वाइद में अबा हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी जोगिन में आलिम बणिजी पियो आहे। मौलाना सिबगतुल्लाह जोगी जी ज़ियारत लाइ त माण्हू सिकंदा, दीदार लाइ त सिकंदा, हथ मिलाइण लाइ त सिकंदा, वाइद ॿुधण लाइ त सिकंदा, भाकुर पाइण लाइ त सिकंदा, कचहरी करण लाइ त सिकंदा। अल्लाह ताला हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी जी त क़ुरान मजीद जे सदके वॾी इज़त कई आहे, पर हिन क़ुरान जे सदके अल्लाह ताला ज़ात जोगिन खे इज़त वारो बणाए। इज़त छा में आहे? क़ुरान मजीद में। अदा हेॾे निहारियो तव्हांजे साम्हूं रेशम जो VIP पट जो वॻो तजलन वारो अचे, तव्हां चुमी ॾींदवसि, भाकुड़ो पाईंदवसि, सीने ते घुमाईंदवसि। ऐं जेकॾहिं फाटल चोली हुजे क़ुरान मजीद सां चिंबड़ियल हुजे, सची ॿुधायो कसम अथव ॿेली मुस्लमानो इन चोलड़ीअ क़ुरान मजीद वारीअ खे चुमी ॾींदव कन न? भाकुड़ो पाईंदव कन न? अखियुनि ते घुमाईंदव कन न? इहा चोलीअ खे इज़त काथों मिली? क़ुरान मजीद। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुअबन व क़बाइल लितारफू इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम। अञा बुलंद आवाज़ सां, अञा ईमानी जज्बे सां
बुधो कुरान मजीद जी माना। अल्लाह फरमायो बराबर मां इंसानन में मर्द भी पैदा किया है, बराबर मां इंसानन में मायूं भी पैदा कयूं आहिनि, बराबर मां इंसानन में मर्दन ऐं माइन में अच्छा ऐं कारा भी पैदा किया आहिनि, कोझा ऐं सोना भी पैदा किया आहिनि, बराबर मां इंसानन में जातियों ऐं कबीला ऐं पाड़ा भी पैदा किया आहिनि। पर अल्लाह फरमायो मुझी प्यार वारी नजर, मुझी कुर्ब वारी नजर, मुझी इज्जत वारी नजर के मर्द ते नहीं, के माईअ ते नहीं, के अच्छे ते नहीं, के कारे ते नहीं, के कोझे ते नहीं, के सोने ते नहीं, के कौम जात कबीले ते नहीं। अल्लाह फरमायो मुझी प्यार ऐं कुर्ब ऐं इज्जत वारी नजर आ त हिन रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत वारे कुरान मजीद ते आ। पोइ जंहिंजे सीने में कुरान मजीद जो प्यार आ, जंहिंजे सीने में कुरान मजीद जो हिफ़्ज़ आ, जंहिंजे सीने में कुरान मजीद जो इल्म आ, अल्लाह फरमायो उहे बाना ऐं बानियूं मां अल्लाह जंहिंखे वधे मां वॾा प्यारा याद क्यों चो इंशाअल्लाह चिंबाणी दास बचड़ा कुरान मजीद सा अज बा हाफ़िज़ थिया आहिनि। जीअं ॿिए साल वरी मां अचां त 10 हाफ़िज़ थिया। बचड़ा छॾींदव मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा भाउ पाण संभाल। मां अर्ज़ पे कयमि त 3 हस्ती कुरान मजीद आ जंहिंजो दीदार भी सवाब। चौथे नंबर ते आलमन सगोरन जी ज़ियारत। नबी सही फरमाया आलमन सां मिलण त सवाब, आलमन सां कचहरी करण त सवाब, आलमन खे ज़ोर ॾियण त सवाब, आलमन जूं जुतियूं ठाहिण त सवाब, आलमन जी 5 रुपया ख़िदमत करण त सवाब। ओ मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो आलमन के मानी खाराइण त सवाब, आलमन के पानी पियारण त सवाब। पर साईं फरमायो आलम जी ज़ियारत भी सवाब आ। जे हक वारे आलम जो दीदार कयो, ज़ियारत कई, मिली न सकियो, जलसे में आयो, वेचारो पोइ ते वेठो हो, परे खो आलम जी ज़ियारत पियो करे, दीदार पियो करे, ॾिसे पियो, खुश पियो थे। अल्लाह ताला फरमायो ओ मुंहिंजा प्यारा मोहम्मद करीम ऐलान करे ॿुधाए जंहिं आलम जो दीदार कंदे खुश थियो, ज़ियारत कंदे खुश थियो, मां अल्लाह ताला बि हुनजे मथां रहम जी नज़र फरमाए सॼी ज़िंदगीअ जा सगीरा गुनाह माफ़ फरमाए उन महिल रहमत जी बरसात बरसाए माफ़ीअ जो ऐलान करे थो छॾियां। हिनखे वरी मौलवी वणनि ई नथा। ॾींहुं राति तो मौलवियुनि खे गारियूं ॾे, मौलवी हेड़ा, मौलवी हेड़ा, मौलवी हेड़ा, मौलवी हेड़ा। अहिड़ो जे मोतबर आम मौलवियुनि खां बेज़ार आ त पोइ निकाह बि मुमताज़ मौलाई खां पढ़ाईंदो कर। गुस्ल भी मुमताज़ मौलाई खां ॾेराईंदो कर, कफन भी उन पढ़ाईंदो कर, जनाज़े जो नमाज़ जनाज़ा भी उन पढ़ाईंदो कर। मौलवी हेड़ा, मौलवी हेड़ा, मौलवी तव्हांखे करण छा था? मौलवियुनि खे खाराए अल्लाह, प्यारे अल्लाह, न तव्हांखे ॾुखाइनि, न तव्हांखे तकलीफ़ ॾियनि। मौलवियुनि तूं कावड़ तव्हांजी लहे नथी, तव्हां मौलवियुनि जा थोरा लाहे नथा सघो। अल्लाह ॼाणे थो जेकॾहिं आलम न हुजनि त तव्हां भेनरुनि सां निकाह कयूं वेठा हुजो। हे आलम न हुजनि त माइरुनि सां तव्हां निकाह कयूं वेठा हुजो। हे आलम न हुजनि त तव्हां न्याणियुनि सां निकाह कयूं वेठा हुजो। हे आलम न हुजनि तव्हां सूअर ऐं कुते ऐं गॾे जा गोश्त खाओ। हे आलमन जेके तव्हांखे सही नमूने सां ज़िंदगी बसर था कराइनि ऐं वरी तव्हांजा दुश्मन बि इहे आलम। अॼु इरादो कयो चो इज़त कंदा ज़ालिमनि, चो प्यार कंदा ज़ालिमनि सां।
मोहब्बत कंदा आलमन सां। नबी सही फरमायो कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामियन औ मुहब्बन। साईं फरमायो सब आलम थियो। जे आलम न था थी सगो त सब तालिब थियो। इल्म जी तलब में जिंदगी गुजारियो। तालिब भी मां मोहम्मद करीम जा मेहमान आहिनि। साईं फरमायो औ सामियन जे कने ता तालिब भी न बणजी सगियो त आलमन जा वाइद ॿुधो, आलमन जूं कचहरियूं ॿुधो। साईं फरमायो जे कने ताके एतिरो भी टाइम नथो मिले जो आलमन जा वाइद ॿुधी सगो, आलमन जी कचहरी में वेही सगो। साईं फरमायो औ मुहब्बन चौथे नंबर ते घट में घट ईमान जो दर्जो इहो आ त आलमन सां प्यार कयो, आलमन सां मोहब्बत कयो। साईं फरमायो अल मरो मा मन अब, जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी क़यामत जे ॾियारे उहो उन सां गॾु हूंदो। तव्हांजी आलमन सां मोहब्बत हूंदी त अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे तव्हांखे आलमन ऐं हाफ़िज़नि सां गॾु कंदो। आलमन सां मोहब्बत करो न। नबी साईं फरमायो वला तकुनु खामिसा, पंजा न थीजो। केड़ा साईं? साईं जन फरमायो आलमन सां बुग़्ज़ न रखजो, आलमन सां साड़ न कजो, आलमन जे लाइ दिल में कीनो न रखजो, आलमन के गारियूं न ॾिजो। नबी साईं फरमायो फतोलक तव्हां जे लाइ दुनिया आखिरत में हलाकत आहे। मेहरबानी फरमाए पाण संभालियो, आलमन के गारियूं न ॾींदा कयो। अल्लाह जाने तो जिन भी आलमन के गारियूं ॾिनियूं आहिनि उन्हनि जो कलमे सां मौत ई न थियो आहे। हेॾे वारे जे पासे हिकिड़ो बिदती आलमन के गारियूं ॾींदो असांजी जमात वारनि खे, अल्लाह ताला अहिड़ी सज़ा न अहिड़ो हुनजे जनाज़े खे इबरत वारो बणायो अल्लाह ताला जो रब मारियसि त नालीअ में मारियसि। जनाज़ो निकितसि, लाश निकितसि, सॼो गंदगीअ में पाखाने में भरियो पियो। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, पाण संभालियो। ऐं 5 नंबर ते दीदार अबे अम्मा जो कंहिंजो। बस हाणे मां ॻाल्हि ख़तम थो कयां, हाणे देगिंदे न निहारियो। ओ मुंहिंजे प्यारे साईं, मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे रब साईं फरमायो अबे अम्मा जी ख़िदमत त वॾो सवाब, अबे अम्मा खे ज़ोर ॾियण त वॾो सवाब, अबे अम्मा खे मानी खाराइण त वॾो सवाब, अबे अम्मा खे पाणी पियारण त वॾो सवाब, अबे अम्मा जो हुकुम मञण त वॾो सवाब। पर मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे रब साईं फरमायो जंहिं अबे जो दीदार कयो, अम्मा जी ज़ियारत कई, अल्लाह ताला हर दीदार जे सदके, हर ज़ियारत जे सदके कबूल पियल हज ऐं उमरे जो सवाब नसीब फरमाईंदो। साहब फरमायो साईं को 100 दफ़ा पे मारे निहारे त 100 दफ़ा उनखे कबूल पियल हज ऐं उमरे जो सवाब नसीब थींदो। साईं फरमायो 100 दफ़ा छा, लख दफ़ा छा, अरब खरब दफ़ा छा। साईं फरमायो जेतिरा दफ़ा भी निहारींदो तके अबे दे वरी अम्मा दे तकींदो, अम्मा दे तके वरी अबे दे तकींदो। प्यार मंझा, मोहब्बत मंझा, कुर्ब मंझा। साईं फरमायो हर दफ़े जी ज़ियारत सां अल्लाह ताला हिन खे कबूल पियल उम्रे हज जो सवाब नसीब फरमाए छॾींदो। अॼु अबू वणे ई नथो, अॼु अम्मा वणे ई नथी। अबे खे चवंदा कुराड़ा, अम्मा वेचारी खे कुराड़ी। नालो अम्मा, अम्मा खणण लाइ तयार न आहियूं, नालो अबो खणण लाइ तयार न आहियूं। कुराड़ो कुराड़ी ज़ालिमो, तव्हांखे छा थी वियो? ओ फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। अबे मां जी पारत अल्लाह तो करे, केर तो करे? अल्लाह। हया कयो, शर्म कयो। नंढो है बंधन में बीमार थी पवंदो है त अबो वेचारो बेचैन परेशान थी पवंदो। बीमार थी पवंदे त अम्मा वेचारी जे नेणनि तूं निंड हराम थी वेंदी। नंढपण में अम्मा पे तुंहिंजा गंद धोता, तुंहिंजा पेशाब धोता,
तुझे पाखाने के धोते वेचारी भंग्याणी थी तुझी खिदमत पे कई उन अम्मा सां विड़े उन अबे सां विड़े जे वेचारे सिर तगारियूं कयूं तुझे लाए जे वेचारे मजूरूं कयूं तुझे लाए जे वेचारे निटाणो सदे घर वाया तुझे लाए अज उन अबे सां लड़े उन सां विड़े उनके मुखां थो वणे उन अम्मा मिठीअ सां तो तेज ॻाल्हाए जे अम्मा मिठीअ तोखे ॻाल्हाइण सेखारियो जे अम्मा मिठीअ तोखे पद सेखारियो जे अम्मा मिठीअ तोखे उथण वेहण सेखारियो जे अम्मा मिठीअ तोखे विंजारण सिंजारण सेखारियो जे अम्मा मिठीअ तोखे प्यार करे वरी प्यार कयो मोहब्बत करे वरी मोहब्बत कई कुर्ब ॾेई वरी कुर्ब ॾिनो अजो अम्मा खे तो धकणे शर्म कर हया कर ओ बेअदब नाफरमान बेअम्मा जा अल्लाह जाने तो दुनिया आखिरत में तुम तबाह बर्बाद थीने मेहरबानी करे पान संभाल अब्बे के भी राजी कर अम्मा के भी राजी कर तुझा बेड़ा ही पार थी पवंदा अल जन्नत तहत अक़दामिल वालिदैन अल्लाह ताला जन्नत रखी अब्बे अम्मा जे कदमन में केड़न केड़न के जन्नत खपे हथ तो मथे करो मां ॾिसां जो इंशाअल्लाह अब्बे अम्मा के परचाईंदा रिझाईंदा कुरान मजीद में अल्लाह फरमाए उफ़्यूं वला तनहरुमा अल्लाह ताला फरमाए उफ़ भी न कजो अब्बे के अम्मा के ऐं नबी साईं तफसीर में फरमायो हेने न्यारियो साईं जन फरमा अब्बे कम चयो अम्मा में ठीक कम चयो हिन कुछ गालायो भी न धक भी न है जोश भी न कहीं छड़ी नबी साईं फरमायो हिय के बस या हूं जो कहीं तो नबी साईं फरमायो सजी जिंदगी जा हज उमरा नमाजूं एकड़ी हूं में तबाह बर्बाद थी कुरान मजीद में अल्लाह फरमाए वकुल्लहुमा कौलन करीमा अब्बे सांजे मल भी गालायो दारा में प्यार सां गालायो अम्मा सांजे मल भी गालायो तो प्यार है कुर्ब सां गालायो तेज आवाज सां अब्बे सां न गालायो तेज आवाज सां अम्मा सां न गालायो गुस्से कावड़ में अब्बे सां न गालायो गुस्से कावड़ में अम्मा सां न गालायो नबी साईं फरमायो जे गुस्से कावड़ में अम्मा सां गालायो अब्बे सां गालायो क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला उन जी ज़ुबान काकड़े को कढाईंदो साईं फरमायो जे अब्बे अम्मा के कोड़ियूं अखियूं करे निहारियूं क़यामत जे ॾियारे अखियूं हूंदसी न खड लगी पई हूंदसि चुल लगी पई हूंदसि अखियूं साईं फरमायो जे अब्बे अम्मा के लत उलारी क़यामत जे ॾियारे पाड़ खां जंग ई न हूंदसि साईं फरमायो जे अब्बे अम्मा के हीअं चंबो उलारियो तो क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला पाड़ खूं बाह पटाईंदसि मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो देखो अबो नाराज अम्मा नाराज उनको मां मोहम्मद करीम नाराज उनको अल्लाह नाराज साईं फरमायो बे अब्बे अम्मा जे नाफरमान जी मां मोहम्मद करीम शफाअत न कंदो अब्बे अम्मा जो नाफरमान दुनिया में भी रुसवाए ख़ारात क़यामत जे ॾियारे भी जहन्नम जी बाहि जो बल ताके जन्म खपे कन जन्नत अज इरादो कयो जाओ अब्बे मां जी खिदमत कंदा चोनन के राजी कंदा चोनन के परचाईंदा मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाइरो संभालियो पाओ बिस्त मिलदई तॾहिं जने अब्बे अम्मा के राजी कर कुरान अज़ीम में अल्लाह फरमाए वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान